रसूलाबाद मां के ख़बर ॾींदा आहिनि हुब अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तानी सुन्नी तहरीक के मरकज़ी सदर इंजीनियर मोहम्मद सरवत एजाज़ कादरी ऐं सेक्रेटरी जनरल अल्लामा मोहम्मद बिलाल सलीम कादरी जिन जे हुकुम ते पाकिस्तान सुन्नी तहरीक लारकानो तरफ़ां फ़लस्तीनी मुसलमान भाइरनि सां इज़हार यकजहती रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी पाकिस्तान सुन्नी तहरीक के डिवीज़नल रहनुमा शेख हाफ़िज़ बशीर अहमद हुसैनी ऐं ज़िला रहनुमा हाफ़िज़ मोहम्मद असलम कांदड़ो हुसैनी जिन कई। रैली मरकज़ अहले सुन्नत दारुल उलूम मुहम्मदिया गौसिया हुसैनिया अलाहाबाद खां निकिती, जेका शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि चौकनि खां थींदे प्रेस क्लब ते इख्तिताम पज़ीर थी। रैलीअ में हाजी ग़ुलाम हुसैन जतोई कारी, उज़ैर अहमद भुट्टो हुसैनी, अब्दुल रज़ाक भुट्टो हुसैनी, हाफ़िज़ मोहम्मद ताहिर चांडियो, दीदार अली खैमटियो, हसन अली जतोई ऐं तमाम ज़िम्मेदार कारकुननि वॾे अंग में अवाम शिरकत कई। रैलीअ में मथियनि अॻुवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं पंहिंजे क़ाइदीन जे हुकुम ते फ़लस्तीनी मुसलमाननि भाइरनि सां इज़हार यकजहतीअ लाइ रैलीअ जी सूरत में निकिता आहियूं। असांजो उन्हनि सां तालुक़ो कलमे सबबु आहे। असीं हर वक़्तु उन्हनि सां गॾु आहियूं। फ़लस्तीन जी इहा सरज़मीन जिते तमामु अंबिया इकराम अलैहिस्सलाम जूं क़ब्रूं मुबारक ऐं क़िबला अवल बैतुल मुक़द्दस आहे। असीं पंहिंजे फ़लस्तीनी मुसलमाननि सां हर ॾुखे वक़्त जी घड़ीअ में बराबरि जा शरीक आहियूं।